नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुर महर खां ख़बर ॾींदा हलूं त जमायत अहल सुन्नत जे हाफ़िज़ अब्दुल सत्तार पीताफ़ी, हाफ़िज़ ग़ुलाम हैदर ऐं मोहम्मद हसन महर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में शाहपुर महर जे जामा मस्जिद खां नाज़िम खान पेट्रोल पंप ताईं रैली कढी वई है। रैली में जामा मस्जिद जमायत ऐं शाहपुर महर शहर जे सभु दुकानदारनि शरीक हुआ। रैली जी अॻुवाणी हाफ़िज़ अब्दुल सत्तार पीताफ़ी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु मलून रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी करे खाक शाया करण जो ऐलान कयो, जंहिंखे उतां जी हुकूमत बि इजाज़त ॾिनी है। असीं पूरे मुल्क अंदर जमायत अहले सुन्नत जा अॻुवान नामूस रिसालत मार्च कढी है। हिन में असां पाकिस्तान जे हुक्मरान ऐं चीफ ऑफ आर्मी खे अपील करियूं था त हिननि खिलाफ़ कानूनी तहत आवाज़ उथारे हिननि खे रोकियो वञे, जंहिंजी असां सभिनी मुसलमान जी दिल आज़ारी थिए पई त न त ॿी सूरत में असां पूरे मुल्क अंदर जमायत अहले सुन्नत तरफां एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।